अस्सलाम वालेकुम दोस्तों, अज हलूं था हज़रत वताए फ़कीर जी मज़ार ते। वताए फ़कीर जे बारे में तव्हांखे कुछ बुनियादी मालूमात ॾींदासीं। उमेद त बुनियादी मालूमात लाभाइती रहंदी। दोस्तों, असां वताए फ़कीर जी दरगाह ते पहुची विया आहियूं। हाँ, हलूं था साईं जी क़बर जी ज़ियारत करण ऐं उते कुल पढ़ण था। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जी नाज़रीन, असां वताए फ़कीर जी दरगाह जे साम्हूं बीठा आहियूं। जीअं घरां निकितासीं त पहिरियां वियासीं वतायो फ़कीर जे नाले सां क़ाइमु लाइब्रेरी, जेका शहर टंडवालायार में आहे। उनजी हालत तव्हां ॾिठी। उन खां पोइ असां रोड तां आयासीं पे टंडवालायार, हैदराबाद रोड ते आयासीं पे वाट ते मैंगो सिटी। हिते हिकिड़ो बोर्ड लॻल आहे जेको वतायो फ़कीर रोड जे नाले सां आहे। उन खां पोइ असां हिते दरगाह ते पहुता आहियूं। इन जो मक़सदु वीडियो जो इहो आहे त वताए फ़कीर जी जेका बुनियादी मालूमात आहे उन हवाले सां तव्हां सां दोस्तनि सां इहा मालूमात वंडिजे ऐं तव्हां ताईं पहुचाइजे त वताए फ़कीर जो ख़ानदान असुल जेको आहे सो दलूराय जो दड़ो, जंहिंखे हींअर ब्रह्मणाबाद चवनि था ज़िले सांगड़ में, उते हो। उतां खां पोइ संदुसि ख़ानदान जा माण्हू उमरकोट पहुता। उमरकोट में जेको लांबा झील, लांबा तला आहे, उन जे उल्हा जे कप ते अची वेठा। उते हिकिड़ो मूर्तियुनि वारो खूह बि हो जेको हाणे लटिजी वियो आहे, जेको वताए फ़कीर जो खूह सॾिबो हो उमरकोट में। उतां खां पोइ हिन जो ख़ानदान वताए फ़कीर जो लॾ पलाण करे अची अघा माण्हू यानी अघमकोट में रिहाइश पज़ीर थियो ऐं उते जेको आहे संदसि वालिद मेलाराम या मेलोराम, उहो जेको आहे सो मखदूम इस्माइल सूमरे जे हथ ते मुसलमान थियो। वताए फ़कीर जे जनम जे हवाले सां असांखे मालूमात जेका आहे सा नथी मिले, छो त ही सैलानी माण्हू हो, हलंदड़ फिरंदड़ हो। पर किताबनि में या जेके असां दौर भेटियूं त वताए फ़कीर जो जनम थियो आहे 1688 ईस्वी में। 1688 ईस्वी उहो दौर आहे जो सिंध ते मुग़लनि जी हुकूमत जो पछाड़ीअ जो दौर आहे ऐं कल्होड़नि जी शुरूआत आहे। इते जेको आहे सो अंदाज़े मूजिबि इहो जेको सन संदुसि जनम जो सन आहे। हाणे हिन जी वफ़ात तक़रीबन 1742 ईस्वी में जेको आहे सो असांखे किताबनि में मिले थी। वतायो फ़कीर ॼाओ किथे, इन जे लाइ ॿ जेके रिवायतूं मज़बूत असांखे मिलनि थियूं। हिकु अघमकोट या अघा माण्हू जेको ज़िले बदीन में गुलाब लिगारी जे भर में आहे। ॿियो सिंध जे तारीख़ी शहर नसरपुर, इते असांखे हिन जी जनम जो हंधु मिले थो, जेको किताबनि में या अंदाज़नि मुताबिक़ उते ई आहे। घणो जेको आहे सो मुंहिंजो ख़्यालु आहे त संदुसि जनम अघामाणे में थियो आहे। संदुसि जनम अघामाणे में थियो आहे, छो त उते अघमकोट जेको आहे उन्हनि जे आसारनि में हिकु मस्जिद बि आहे जेका वताए फ़कीर जे नाले सां मनसूब आहे पंहिंजी जॻह ते। हाणे मसइलो ही आहे त वताए फ़कीर खे असां रुगो महफ़िलुनि में, कचहरियुनि में या असांजो जेको माहौल आहे उन में हिकु खिलभोग जे हवाले सां असां वताए फ़कीर जा मिसाल ॾियूं था। पर वताए फ़कीर जेको आहे सो असांखे किताबनि में सालिक बि मिले थो, मजज़ूब मिले थो, दरवेश बि मिले थो। अलबत्ते शाइरी संदुसि कान थी मिले। उन दौर में हिन जेको वताए फ़कीर हिकिड़े क़िस्म जी ईअं सम्झो त जंग लड़ी आहे। जंग कीअं लड़ी आहे? मिज़ाह जे मोर्चे ते बीह जेको हुन वक़्त जे ज़ालिमनि, वक़्त जे जेके गासिब हुकुमराननि ख़िलाफ़ जेके ईअं सम्झो त नुक़्ता या गुफ़्ता जेके मज़ाहिया में ईअं सम्झो त रूमाल में वेढ़े पेश कया आहिनि। हेकर माण्हू खिली था पवनि, पर बाद में जेको आहे सो ॻाल्हि सम्झ में थी अचे त वताए फ़कीर ही त वॾी ॻाल्हि करे वियो आहे। हिकु ॻाल्हि तव्हांखे ॿुधाए छॾियां त वताए फ़कीर जी हुजत
फ़क़ति ऐं फ़क़ति अलाह सां आहे। हू अलाह सां मुखातिबु आहे, अलाह सां ॻाल्हाए थो। ॿियो कंहिं बि शख़्सियत या कंहिं बि किरदार ते हुन तनक़ीद बि कान कई आहे, न हुनजो नालो वरितो आहे। बहरहाल ही वताए फ़क़ीर जी जेका मुख़्तसिर तव्हांखे आऊं ॿुधाए वियुसि ॻाल्हियूं, इहे बुनियादी ॻाल्हियूं हुयूं जिन जे हवाले सां असांजो आम माण्हू ला इल्मु आहे। वताए फ़क़ीर जो तज़किरो पहिरियां जेको मिले थो असांखे तोहफ़तुल किराम में मिले थो, मीर अली शेर काने जो जेको किताबु आहे उन में मिले थो। बाद में त पोइ वताए फ़क़ीर जा नकुल नज़ीर थिया, उन्हनि ते अलहदा किताब छपिया। हाणे वताए फ़क़ीर ते जेके अदबी कॉन्फ्रेंसूं थियूं उन में 1985 में पहिरीं अदबी कॉन्फ्रेंस थी आहे, पोइ 2007 में थी आहे, पोइ 2019 में, 2020 में, 2021 में जेके आहिनि से अदबी कॉन्फ्रेंसूं। जॾहिं वताए फ़क़ीर जे हवाले सां उहे किताब पढ़ंदासीं त असांखे काफ़ी उन मां मालूमात मिलंदी, काफ़ी उन मां असांखे सबक़ मिलंदो। छो त वताए फ़क़ीर वक़्त जो फ़लासफ़र, वक़्त जो मजज़ूब, वक़्त जो सालिक, वक़्त जो दरवेश हो, जेको ईअं मेरा कपिड़ा पाए कॾहिं कंहिंसां पियो कचहरी करे, कॾहिं बकराननि सां बीठो आहे, त कॾहिं जेको आहे सो ढगी धारियो वेठो आहे, कॾहिं माउ सां वेठो कचहरी करे, त कॾहिं ख़ुदि ख़ुदा सां हू मुखातिब थियो बीठो आहे। अॼु असां संदसि दरगाह ते आया आहियूं ऐं हिते कुल पढ़िया आहिनि। असां माण्हुनि खे असां इहो ॿुधायूं था त अचो वताए फ़क़ीर जे हवाले सां तव्हां किताबनि में मालूमात वठो। टंडवाला यार ऐं हैदराबाद रोड ते कुबो स्टॉप वटि वताए फ़क़ीर जी आख़िरी आरामगाह आहे। चङो, ख़ुदा हाफ़िज़, सदाईं गॾु। वरी बि कंहिं तारीख़ी माॻ जी मालूमात जे हवाले सां कंहिं ॿी वीडियो में तव्हां सां मुलाक़ात थींदी। उमेद त हीअ असांजी वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वताए फ़क़ीर जे हवाले सां बुनियादी मालूमात तव्हां ताईं पहुती हूंदी। हर कंहिंजो पंहिंजो रायो आहे। मोहबतूं यार ज़िंदा, सोबत बाक़ी। क़बर मां वताया उथी जे वरी, ॾिसी सिंध पंहिंजी तूं पहुंदे ठरी।